शहर के मुख्तलिफ इलाकों में तरक्याती कामों के नाम पर शहरी परेशानी का सामना करने पर मजबूर। जैसे शहर के क्लासिक बेकरी से लेकर कोटमोडू चौक तक जाने वाले मेन रोड के किनारे खोदे गए नाले का काम गुज़श्ता 4 माह से मुकम्मल नहीं हुआ, जबकि नाले का गंदा पानी रोड पर मौजूद होने के बायस शहरी मुख्तलिफ परेशानी को सामना कर रहे हैं। पर अफ़सोस सां चवण थो पए त 2-3 साल थी विया रगो ॻाल्हियूं हलनि थियूं। हाणे रगो थोरो अला टावर खां वठी थोरो सम्झूं था 100 खनि फुट ताईं जेको आहे ठाहियो आहे, जो रोड प्योर ब्लॉक आयो आहे, पर जेको आहे त उहो प्योर ब्लॉक में कंहिं न कम जो कोन्हे का, रगो करप्शन आहे पब्लिक हेल्थ वारनि जी। ऐं जेके हिन में कमु कनि था, जंहिंजे माता ते कमु आहे, उन जो कमु कोन था कनि। हाणे तव्हां ॾिसंदव क्लासिक बेकरी खां जेको मेन चौक आहे, जेको सदर शहर चौक थो वञे, या जेको चौराहा चौकनि जो 4 रस्ता निकिरनि था, उते जेको आहे त जेको नाली जो पाणी आहे, जेको गटर सिस्टम ठाहियो आहे, उते ॾाढी तकलीफ़ लॻी पई आहे। माण्हू पाणी जेको आहे किनो रोड ते अची वियो आहे, हिनमहिल त उते जेको आहे न हुनजो जेको आहे त पाणी निकाले को रस्तो आहे, न माण्हू अचण में ॾाढी तकलीफ़ थिए थी। जेकॾहिं 2-4 गाॾियूं अचनि थियूं या ॿार बच्चो स्कूल वञनि, ॾाढी तकलीफ़ थिए थी। असां ईअं सम्झंदासीं त म्यूनिसिपल कमेटी बि हिन में जेको आहे त को अमल दख़ल कोन थी करे, न शहर में सफ़ाई सुथराई आहे। जेकॾहिं ॾिसो न पब्लिक हेल्थ जो कंसर्ट आहे जेको आहे त म्यूनिसिपल कमेटी सां, म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन जेको आहे त निंड सुठो लॻो पियो आहे। रगो इहा लॻी पई अथनि त बाबा महीनो पूरो थियो त बजट अचे त असां करप्शन कयूं। मां आला अफ़सरनि खां ऐं DC कंबर शहदाद कोट खां ऐं पाकिस्तान प्राइम मिनिस्टर खां इहा अपील कंदुसि त ख़ुदारा शहदाद कोट जेको मेन रोड ठहे थो अला टार खां वठी कोटमोड़ चौक ताईं, इनखे जेको आहे त जल्द कमु तेज़ हलायो वञे। सभ खां पहिरियां त ॾिसो, हीअ हिकु मेन रोड आहे जेके शहर जे आमद रफ़्त सां तमामु मसरूफ़ तरीन रोड आहे, ऐं हर ईंदड़ माण्हू खे हितां अचण वञण मसइलो आहे। जेको मेन नालो हिन महिल खुलियल आहे, तव्हां ॾिसो त हीअ हिकु ठेकेदार जी संगीन गफ़लत असां हिनखे चई सघूं था, छाकाणि त हिन में को नंढो ॿार बि किरी सघे थो ऐं जानी नुक़सान बि थी सघे थो, ऐं शहरनि खे अचण वञण में और नालो सदाईं तव्हां हितां ॾिसंदव न ओवरफ्लो थो थिए, जंहिंमें रोड के मथा पानी गंद किचरो। शहरियों का मजीद कहना था कि लाखों करोड़ों रुपए का बजट होने के बावजूद भी गुज़श्ता 4 माह से नाले और रोड का तामीराती काम मुकम्मल होने का नाम भी नहीं ले रहे। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदाद कोट।